अस्सलाम वालेकुम अजमाया मीर करम अली खान टालपुर जे मुकबरे दे हीराबाद हैदराबाद हितां शुरू थिए थो। ही सागवान जो दरवाज़ो आहे, तमामु बहितरीनु दरवाज़ो आहे। केॾी न भली कार्विंग थियल अथसि, उकर जो कमु थियल अथसि। इहो उन ज़माने जो हीउ हाणे सॼो नओं कमु थिए पियो। माशाअल्लाह तमामु बहितरीनु ज़बरदस्त कमु करे छॾियो अथनि। हीउ दाख़िली दरवाज़ो आहे। हेॾां ही साईं जो मुक़बरो आहे, मीर करम अली खान टालपुर जो। काज़िम अलवी असांजो दोस्त आहे हाला जो, हिन जो कमु थियल आहे। हुनजी पीउ जो ताज़ो कयो अथनि हिननि 2014-2015 में। गुलाम अब्बास काशीगर, काज़िम अलवी, ही उनजो माशाअल्लाह कमु थियल आहे। हलो बक़ाया तव्हांखे अंदरि अची ॾेखारियूं था सभिनी मीरनि जा मुक़बरा। मीर करम अली खान टालपुर, मीर फ़तेह अली खान टालपुर, मीर मोहम्मद नसीर खान टालपुर, सभिनी जा मुक़बरा हिते आहिनि। हैदराबाद जा वाली हुकुमरान। अचो दोस्तो अंदरि हलो तव्हांखे ॾेखारियूं। ही ताज़ो हाणे वफ़ात करे वियल असांजो जानी, असांजो जिगर मीर फ़तेह अली खान टालपुर, वल्द मीर नसीर अली खान टालपुर। 2021 में साईं गुज़ारे वियो। मीर फ़तेह अली खान टालपुर हीअ असांजो सुहिणो जवान कंधार जवान हुयो। हीअ बि टालपुरनि जा अंदरि मुक़बरा आहिनि। माशाअल्लाह मीर साहिबान, मीर मोहम्मद नसीर खान, साईं मोहम्मद नसीर खान जी तुरबत है। मीर मरहूम साईं जो नालो पण नूर मोहम्मद खान साईं, ऐं ही सॼे ख़ानदान जूं संदन तुरबतूं आहिनि। हीअ बि शाबस हुजे एंडोमेंट फंड वारनि खे, तमामु बहितरीनु दिलि ख़ुशि थी वई हली मुक़बरा हिननि जा ॾिसी मज़ारूं। तमामु बहितरीनु संगे मरमर जो ॾिसो कमु हिन में। हिन ज़माने में इहो नाज़ुक कमु, हिन में घड़े अंदरि ई कमु कंदा। संगे मरमर जो तमामु बहितरीनु कमु थियल आहे। तमामु बहितरीनु कारीगरनि जे हथां थियल आहे। 7 अदद तुरबतूं आहिनि। कंहिंजा इसम मूंखे न आहिनि ख़बर। तमामु संगे मरमर जो बहितरीनु कमु थियल आहे हिन तुरबतुनि ते। वाली हैदराबाद टालपुर ख़ानदान तमामु आलीशान मुक़बरा आहिनि। इंडोमेंट फंड वारनि जो कमु हले पियो हिननि ते। ही मीर साहिबान आहिनि असांजा जेके हैदराबाद जा वाली टालपुर ख़ानदान। टालपुरनि जी बि हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। माशाअल्लाह ही जेके उहे नौजवान आहिनि जो तुरबतूं आहिनि जेके पोइ गुज़ारे विया आहिनि। टालपुर हुकुमरान हीराबाद हैदराबाद। ही तुरबतूं बि आहिनि मीर साहिबनि जूं, ऐं ही तुरबतूं ते नाला कोन्हनि कंहिंजा लिखियल। आहे सॼो टालपुर ख़ानदान। माशाअल्लाह एंडोमेंट फंड वारनि खे सलाम आहे। तमामु बहितरीनु कमु करे छॾियो अथनि। अञा हिननि जो कमु हले पियो।
मीर करम अली खान साईं जो मक़बरो आयो ऐं ॿिया असांजा टालपुर ख़ानदान ज़बरदस्त एंडोमेंट वारा कमु कनि पिया पंहिंजो। तमामु ही मक़बरो त तमामु आलीशान ऐं ज़बरदस्त हुयो जेको पूरो पथर जो ठहियलु आहे। हिननि जो कमु बि हले पियो एंडोमेंट फंड जे तरफ़ां। दिलि ख़ुशि थी तमामु कमु ॾिसी। अस्सलाम वालेकुम। ही वरी मक़बरा आहिनि मीर फ़तेह अली ख़ान टालपुर वल्द मीर नूर मोहम्मद ख़ान टालपुर। ये टालपुर हुक्मरान जा मक़बरा आहिनि। संगे मरमर जूं क़बरूं ठहियल आहिनि सभु ऐं आलीशान तुर्बतूं आहिनि। हिननि ते एंडोमेंट फंड वारा कमु कराइनि पिया पंहिंजो। वरी ज़बरदस्त तमामु आलीशान कमु थियल आहे। सागवान जा दरवाज़ा ऐं जोधपुर जे पत्थर जो उकर जो कमु तमामु बहितरीनु थियल आहे। ही उहे सागवान जा पुराणा दरवाज़ा ऐं ही उकर जो कमु। ही ताज़ो एंडोमेंट फंड वारनि कमु कराए ऐं हिन खे माशाअल्लाह VIP करे छॾियो आहे। ही असांजा कल्होड़ा हुकुमरान जेके आहिनि हिननि जा हींअर माशाअल्लाह 4 नंबर लतीफ़ाबाद वारा ही साईं आहिनि असांजा कल्होड़ा सॉरी टालपुर हुकुमरान। ही एंडोमेंट वारनि हिते काशीअ जूं भटियूं ठाहे हिते ई काशी ठाही हुई ऐं हिते ई जेका आहे असां काशी हिननि भटियुनि में ठाहे हिते ई हई। ही काशी जूं भटियूं आहिनि जंहिंमें ग़ुलाम अब्बास काशीगर हाला वारो जंहिं काशी ठाही हिते ई काशी ठाहे माशाअल्लाह। हिते ई काशी हिन तुर्बतनि जी चेंज कयूं। तमामु आलीशान मक़बरा आहिनि इहे। ही बि उहे पुराणो मक़बरा आहिनि सभु। मीर करम अली ख़ान साईं जो मक़बरो आयो तमामु आलीशान कटियड़ो ठहियलु आहे संगमरमर जो तमामु बहितरीनु आलीशान। वाली हैदराबाद चिटसाली जो कमु तमामु बहितरीनु चिटसाली जो कमु थियल आहे अंदरि ऐं उहो ई 2-3 सदियूं पुराणो कमु आहे। ईअं खणी चइजे त 350 साल 400 साल 350 साल जो कमु आहे इहो जेको अॼु ॾींहं ताईं ज़िंदा हो जावेद ईमानदारी सां ठहियलु हुयो तमामु बहितरीनु। सरकार मीर करम अली ख़ान टालपुर हुकुमरान जो दीन जो सभिनि में वॾे में वॾो साईं करम अली ख़ान। संगमरमर जी छत तमामु बहितरीनु कमु थियल आहे। नक्शो निगारी तमामु बहितरीनु नक्शो निगारी ठहियलु आहे। ॾियारी ॾिसो न कमु ॾेखारिजे त वरी ही जेको कमु आहे आलीशान आहे। ही कमु कुझु नओं लॻे पियो मूंखे
ही भी शायद कुछ नओं बाक़ी हाणे मथे कंदा अञा। ही सागवान जो दरवाज़ो, ही कम पत्थर जो आहे, जोधपुर जो ॻाढ़ो पत्थर जेको आहे उन ते ठहियल आहे। मीर करम अली ख़ान टालपुर, तमामु शानदार मक़बरो साईं जो। तमामु आलीशान कमु ही आहे जेको पूरो पत्थर जो आहे। हिन में बि अंदरि 3 तुर्बतूं आहिनि। हिते बि कमु हले पियो। ही हिन जो गुंबद मथां ढही वियो हलियो, सो पत्थर जी तुर्बतूं तमामु बहितरीन। सागवान जो दरवाज़ो, नालो पढ़ण जी कोशिशि कयां थो, कंहिंजो आहे नालो कोन्हे लिखियलु। तमामु ज़बरदस्त कटाई थियल आहे, तमामु बहितरीन पत्थर लॻल आहे। शुक्र आहे हुकूमत जे तरफ़ां कमु थिए पियो, तमामु बहितरीन। हा, नाला लिखियल आहिनि साईं वारनि जा ई। रहलत मरहूम या शायदि ही लेडीज़ जूं क़बूरनि में ईअं हूंदो।